अस्सलाम वालेकुम दोस्तों। माइक्रोसॉफ्ट एक्सेल जे ट्यूटोरियल में तव्हांखे ख़ुशि आमदीद। अॼु हिन जे वीडियो में सिखंदासीं जेके फंक्शन मूं तव्हांखे चया पिया कॉम्प्लेक्स कुझु फंक्शन्स हूंदा आहिनि त उहे सिखंदासीं, जंहिंमें काउंट इफ आहे, सम इफ आहे, या काउंट ब्लैंक्स आहे, या काउंट ए आहे। त पोइ अचो त शुरू था करियूंसि। ही माइक्रोसॉफ्ट एक्सेल जी शीट जेका मूं ठाही अथमि, डाटा कुझु लिखी आहे ॾिसोसि। कैटेगरी वाइज़ आहिनि, जंहिंमें फूड में जेको मूं लिखिया आहिनि कुझु सेम डाटा बि आहे। ॾिसो एप्पल्स आहिनि, ही बि एप्पल्स, ऑरेंज, बनाना, etc। हिन में एप्पल्स, ऑरेंज ऐं बनाना टे कैटेगरीज़ जा जेके आहिनि से फ्रूट्स मूं में ऐड कया आहिनि। हाणे असल में असांजो मक़सदु इहो आहे त जेके एप्पल्स आहिनि न, हिन टोटल रेंज मां इहे घणा आहिनि, टोटल असांखे काउंट करे ॾिए त इन मां एप्पल्स घणा आहिनि, बनानास घणा आहिनि, या ऑरेंजिस केतिरा आहिनि। त पहिरीं असीं हिन खे छा कंदासीं, असांखे कैटेगरी आहे, असीं उहा लिखी था वठूंसि। एप्पल्स, ऑरेंज जे न तव्हां जेको न हितां कॉपी बि करे सघो था। सपोज हिकिड़ी कैटेगरी आहे, कॉपी करियोसि, पेस्ट करियोसि, वरी हिनखे कॉपी करियोसि, हीअ तव्हां ऑरेंज पेस्ट कई, कॉपी कीअं थो करियां पियो, कंट्रोल C ऐं हिते वरी कंट्रोल V। ठीकु आहे, हीअ कैटेगरी थी वई। हाणे असांखे कहिड़ो फंक्शन करिणो आहे, काउंट करिणो आहे असांखे। असीं चऊंसि था COUNT, काउंट इफ। दोस्तों काउंट इफ यानी काउंट कर जेकॾहिं असांजी जेका वैल्यू आहे उहा आहे सॼी मंझां जेका वैल्यू आहे न, उहा असांजी एप्पल हुजे त पोइ असांखे काउंट करे ॾिए। हाणे रेंज कहिड़ी आहे जंहिंमें असांखे काउंट करिणो आहे। रेंज छा हूंदी आहे दोस्तों, हीअ जेके सेल्स जेके बि हूंदा आहिनि न, हीअ सॼी असीं रेंज चई सघूं था। हीअ असांजी हीअ रेंज आहे असांजी। हिन सॼी रेंज में असांखे करे ॾिए, छा करे ॾिए, काउंट करे ॿुधा। क्राइटेरिया छा आहे, क्राइटेरिया सम्झो था न, यानी कि कहिड़े बेस ते तव्हां सर्च करणु चाहियो था। क्राइटेरिया असांजो ही सेल आहे, असीं सर्च करे ॾिए असांखे वैल्यू जेका एग्ज़ैक्ट ही सेल जेको आहे Q3 आहे, बिल्कुलु इन जे एग्ज़ैक्ट वैल्यू हुजे त पोइ असांखे काउंट करे ॿुधा। ब्रैकेट बंदि करे जॾहिं एंटर कंदासीं त ॾिसो ॿुधाए पियो तव्हांजे 6 आहिनि, तव्हांजी हिन रेंज में जेके एप्पल्स जी वैल्यू आहे उहा 6 आहे। वरी दोस्तों हिकु दफ़ा ॾिसी वठोसि काउंट इफ रेंज कहिड़ी आहे असांजी। असांजी रेंज ही आहे ऐं क्राइटेरिया असांजो छा आहे, हिन वारे असांजी क्राइटेरिया वरी ही आहे। ठीकु आहे, ब्रैकेट बंदि करे ॾिसो त ऑरेंजिस बि 6 ई ॾिना आहिनि। वरी असांखे काउंट करे ॿुधाए, काउंट ऐं रेंज असांजी वरी बि ही आहे ऐं असांजो क्राइटेरिया छा आहे, क्राइटेरिया हिन वारे असांजो ही आहे, बनाना। ठीकु आहे, इहे घणा आहिनि, 3 आहिनि। यानी 6 टाइम एप्पल्स जेको आहे हिते आयो आहे, ऑरेंज बि हिते 6 टाइम आहे ऐं बनानास बि हिते 3 टाइम आहे। तव्हां काउंट करे ॾिसी सघो था। ठीकु आहे दोस्तों, त ही काउंट इफ वारो फंक्शन ॾिसो केतिरी असांखे मदद करे सघे थो। जेकॾहिं असांखे तमामु घणी वैल्यूज़ हुजे जेका बार बार आई हुजे, कस्टमर IDs वग़ैरह आहिनि, या जेका बार बार वैल्यूज़ तव्हां वटि आई हुजे, तव्हां हुन मंझां काउंट करो था त भई जेकॾहिं फलाणो आइटम केतिरी दफ़ा असां वटि आयो हुजे त असांखे काउंट थी सघे ॿुधाए। असां न त असांखे हाणे हीअ त घणा आहिनि, सिर्फ़ु जस्ट 15 जेके आहिनि लाइनूं आहिनि रिकॉर्ड। जेकॾहिं 15 खां मथे जेकॾहिं हुजनि 100, 150, 200 ताईं, त पोइ हिकिड़ो हिकिड़ो करे काउंट करणु तमामु घणो ॾुखियो थी पवंदो आहे। उन करे काउंट इफ असांखे बहितरीनु जेको ॾींदो आहे सहूलियत। हाणे दोस्तों वरी सम इफ था कयूंसि। सम इफ असांखे छा करे, असांखे हिसाब करे ॿुधाईंदो असांखे। ॾिसो दोस्तों ही एप्पल्स आहिनि, ठीकु आहे, हिन मंझां ही वरी बि असां जेको रेंज साॻी सिलेक्ट कईसीं। पहिरियों जेको हिनजो रेंज आहे, पोइ वरी कामा सां तव्हां अलॻि करो त वरी क्राइटेरिया में अची वेंदासीं। कामा ॾिबी आहे दोस्तों, हिते कामा ॾी असां अलॻि कयोसीं, क्राइटेरिया में अची वियासीं। हाणे क्राइटेरिया असांजो छा आहे, एप्पल्स आहिनि। ठीकु आहे,
हाणे सम रेंज कहिड़ी आहे? सम रेंज जो मतिलबु इहो ॾिसो त रेंज असांजी हिन रेंज मां जेके बि एप्पल्स जेको बि आहिनि उहे असांजी जेको क्राइटेरिया आहे त हिन क्राइटेरिया ते हिन मां सर्च करे एप्पल कया आहिनि। ऐं वरी सम रेंज यानी कि कहिड़ी जेका रेंज आहे जंहिंखे कैलकुलेट करिणो आहे, सम करिणो आहे, उहा असांजी ही रेंज आहे। यानी जेका टोटल जेका हाणे असीं सम करे असीं चाहियूं पिया त असांखे टोटल जेका कैलकुलेशन आहे न, उहा एप्पल्स जी अमाउंट घणी थिए थी उहा असांखे ॿुधाईंदो। ॾिसो दोस्तो हिन 1308 ॾिना जवाब। जॾहिं त ॾिसो एप्पल हिकिड़े दफ़ा आहे 312 आहे, नेक्स्ट टाइम वरी एप्पल्स जी सेल 108 आहे। त मुख़्तलिफ़ आहिनि जेके अमाउंट्स आहिनि, लेकिन हिन सभिनी खे असांखे जोड़ करे असांखे ॿुधायो त तव्हांजी टोटल जेका एप्पल्स जेका अमाउंट आहे न उहा एतिरी आहे। ठीकु आहे, वरी हिते हिकिड़ी दफ़ा वरी ॾिसी वठोसि। सम इफ रेंज असांजी कहिड़ी आहे? ही रेंज आहे, जंहिं रेंज मां असीं पंहिंजे आइटम सिलेक्ट करणु चाहियूं था। क्राइटेरिया छा आहे असांजो? ऑरेंज। हिन रेंज मंझां असीं जेको असांखे फ़िलहाल तूं कैलकुलेट करे ॾे, ऑरेंज कैलकुलेट करे ॾे। ठीकु आहे दोस्तो। ऐं हाणे सम रेंज कहिड़ी आहे? यानी कि कैलकुलेट जेका करियां वैल्यू खे कहिड़नि खे कैलकुलेट करिणो आहे? हिननि जेके आहिनि इन्हनि खे कैलकुलेट करिणो आहे, इन्हनि खे जोड़ करिणो आहे। ब्रैकेट बंदि ऐं ही ॾिसोसि ऑरेंज अचे थो 1452 आहिनि। वरी ॾिसी वठो हिकिड़ो दफ़ा टे। ही हालांकि असीं फार्मूला खे कॉपी बि करे सघूं था, लेकिन तव्हांखे आउं बार बार सम्झाइण जे लाइ करियां थो पियो त जीअं तव्हांजे लाइ ईज़ी सम्झ में अची वञे। दोस्तो ही सम रेंज अची वई, कॉमा ॾिनीसींसि। ॾिसो दोस्तो सम रेंज खां पोइ कॉमा आहे, हिन खां पोइ कॉमा खां पोइ हर जॻह के ही जेका पैरामीटर आहिनि न, इहे कॉमा खां पोइ धार थियनि था। नेक्स्ट जेका वैल्यू कॉमा खां पोइ अचे थी। हाणे क्राइटेरिया हिन वारे असांजो ही बनानास आहे। ठीकु आहे, असां अॻु में ही वैल्यू हिते लिखी छॾी आहे, इन करे क्राइटेरिया हिते ॾियणु आसान आहे, लेकिन असीं पंहिंजो क्राइटेरिया बि हिते ॾेई सघूं था। सम रेंज कहिड़ी आहे? दोस्तो ही सम रेंज आहे। ठीकु आहे, कॉमा खां पोइ मूं सम रेंज ॾिनी। हाणे ब्रैकेट बंदि करियोसि ऐं ही इंटर करियोसि। दोस्तो हाणे ही ॾिसो सम त असां करे ॾिनई, पर असीं जेकॾहिं रियली में चेक करियूं वाकई में साॻी सही आहे, असांजो जेको कैलकुलेशन सही कई आहे न, उन लाइ छा था करियूं? असीं पहिरीं हिन जो जेका अमाउंट आहे हिन जो टोटल था करियूंसि ऑटो सम सां। टोटल ईंदो आहे ॾिसो 3852, 3852 यानी 3800। हाणे हिते ॾिसो हिन जी कैलकुलेशन केतिरी आहे असां वटि। ही ऑटो सम करे एंटर कयोसीं। दोस्तो ॾिसोसि, इट मीन्स बिल्कुलु असांखे एक्यूरेट हिन रिज़ल्ट ॾिनो आहे। उमेद दोस्तो सम्झी विया हूंदा त सम इफ ऐं काउंट इफ केतिरे फ़ाइदे वारा आहिनि, ऐं किथे किथे इहे फंक्शन्स जेके आहिनि इहे अप्लाई करे सघजनि था। यानी मल्टीपल जेका टाइम ते जेका वैल्यू अचे थी न, बार बार जेका रिपीट थिए थी, उन खे तव्हां जेको सो काउंट बि कराए सघो था, उन जो तव्हां कैलकुलेशन बि करे सम अप बि करे सघो था। फार्मूला ॾिसण जे लाइ फार्मूला ते क्लिक करियो ऐं मथे ॾिसो फार्मूला बार में तव्हां कर्सर जस्ट क्लिक कंदो, तव्हांखे ख़बर पवंदी। ॾिसो सभु रेंजिस जेके आहिनि न उहे पंहिंजे रंग जे बेस ते क्लियर करे ॿुधाए पियो त सम इफ कयो आहे। ही जेका आहिनि रेंज आहे तव्हांजी, ॾिसो ही रेंज आहे, जंहिंमें क्राइटेरिया तव्हांजो कहिड़ो आहे? ही क्राइटेरिया आहे जेको ही असां ॿुधाए पियो त जेका वैल्यू जेका आहे न हिन सभिनी मंझां ही वैल्यू अचे त पोइ कैलकुलेट अॻियां साम्हूं कहिड़ी रक़म कजे, उहा ही रक़म कजे। साॻी जेकॾहिं दोस्तो तव्हां कैलकुलेशन ते अचो हिन ते ईंदा फार्मूले ते, ऐं इन ते वरी बि कर्सर ॾिसो वञो फार्मूला बार में रखो त हिते जस्ट 2 पैरामीटर आहिनि, हिकिड़ो रेंज आहे, हिकिड़ो क्राइटेरिया आहे। हिन रेंज मां हिन क्राइटेरिया खे असांखे काउंट करे ॿुधा। दोस्तो उमेद सम्झी विया हूंदा सम इफ ऐं काउंट इफ।